औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अला इन्न औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिही व अस्हाबिही व बारिक वसल्लिम। भिट जो घोट लतीफ़ रहमतुल्लाहि ताला अलैहि जी ज़ात बाबरकात इरशाद तो फरमाए तमीरा शाह मदद कर अची ओखिय वेल। लिल्लाहि लग लतीफ़ चहे भर पाज़ी दे पेर। औलाद अली शेर कर का माड़े मुरीद ते। अरशन मथे अरबी वयो बलगल उला बिकमालिही। सारो जहां रोशन थियो कशफत दुजा बिजमालिही। सुहणो नबी सब आदतुन ते हसनत जमीउ खिसालिही। मोमिनो दिल सां पढ़ो सल्लु अलैहि व आलिही। निहायत वाजिबुल एहतराम उलमाए किराम मुफाज़े किराम असांजो दोस्त मेहरबान हर दिल अजीज आशिक रसूल सही हकीम साहब उन्हनि जा शहजादा व बरादरान इस्लाम तमाम जे लाइ दुआ भी कजो। तबियत ख़राब थी पई आहे ओचितो अॼु जुमे जो ॾिहाड़ो हूंदो असां मौलवी ॿधल हूंदा आहियूं। पोइ नवाबशाह शहर में भी तकरीर कई थम थकियल आहियां। दुआ कजो त अल्लाह आवाज़ खोले। पोइ हिकिड़ो कलाक में का आई वई कान कलाक बि वॾो आहे 40 मिंटनि में बस मां जान थो छॾियां तव्हांजी। अॼुकल्ह ॾाढी मखलूक परेशान लॻी पई आहे। ॾाढो बस दुनिया जे लह विचड़ में भॼ भॼा में बस चवनि था त शल या दुनिया राज़ी हुजे अल्लाह ही उन जो रसूल राज़ी न थियो त खणी खेरो। आयत मुबारक जो तर्जुमो ॿुधो पोइ उन मुताबिक़ ॿ टे ॻाल्हियूं तव्हांखे अर्ज़ रखणियूं आहिनि तव्हांखे ॿुधणियूं आहिनि। पर पहिरियों तमहीदी कलमात असांजा इहे ई आहिनि तव्हांखे। सही आहे साईं ठीकु एॾे ध्यान आहे ध्यान ई कोन्हे चवंदी बि कोन था ॻाल्हायो छो न था। त ज़माने जे कंहिं शींहं सां माण्हू फिटाईंदो न त मां चवां वठो त भली उन सां वञी फिटाइजो। छा थींदव वध में वध रहड़ ईंदव तकलीफ़ थींदव भला जान खणी हली वेंदव न। ज़माने जे कंहिं शींहं सां फिटाइबो त वध में वध जान वेंदी। पर यार कन खोले ॿुधी छॾियो हिननि कननि सां त ॿुधो हिननि दिल जे कननि सां बि ॿुधो त इन्हनि जवाननि सां न फिटाइजो। दस्तगीर बादशाह पीर हुजे मौला अली मुश्किल कुशा हुजे असांजा आका असांजा पेशवा एड़नि जवाननि सां फिटाइबो त ईमान ई खसिजी वेंदो पोइ बाक़ी बचो छा। तव्हां भी दुआ कंदो त नास पितो हुजे न हुजे मिड़ई उम्र वॾी हुजे या कहिड़ी उम्र कम जी जो हेड़नि जवाननि जे नाले वेठे गिला कयूं। अल्लाह सॼी खुदाई खणी हिननि जे करे खलकी उन्हनि खे छॾे करे वरी
पांचन आलमन जी पांचन मौलविन जी तारीफ दा कन उनन जे तारीफ का लवाइन था जे जी तारीफ कुरान में खुद रब पाण पियो करे खुदा जो कसम खणी तो मां गाल बुधाया व त इन कुरान में 300 कुरान जो आयतू अल्लाह पांचन दोस्तन वलिन जे शान में मोकलियो जे न मोकले हा त कुरान मत के असा के रखरायो त असा बयान ही शान न कयो हां अल्लाह तो बयान करे उन जी सुन्नत के अदा करण वास्ते असा दा बयान कयो आई मता के वरी यो भी ख्याल आयो हुजे अरे दिसो था हेडा इतो साउंड घुराया थन हेडो खर्च 10-15 देगियो अरे सब हराम किए भला हवा हेडा जरा मौलवी आया अजी जो था छिकन दस्तगीर बादशाह पीर जे शान खे अलाए काढूं पिया चन अलाए काढूं पिया वञन न नमाज जी गाल न रोजे जी गाल न हज जी गाल न ज़कात जी गाल अमल जी का गाली कोन था कन रुगो पिया भिटाई जा शेर पढ़न आला हजरत जा पो असा इनन के ये जवाब दींदा आहियूं त असा इने करे था शान बयान कयूं जो ये शान बयान करण अल्लाह जी सुन्नत है तुझे नसीब में उनन जी गिलान आहे असा जे नसीब में दस्तगीर जे मुरीदन जे उन जो शान लिखलो आहे तो सबको वजी पांजे वक्त के चवे भाग के चवे असा सा वेली कावड़ न कंदा क्यों शलको साव पटको पाए थो लंघे त बणा इए था ॼण रत ते थी नजर पएव सुन्नी के था दिसो त सुनी साव निकरी थो वजेव आई टारो करे लंगो खुदा जो कसम खणी था गाल बुधायो व त दस्तगीर जे मुरीदन जी इश्क जी बाह केडी मल जो उभरी पेवन त तवा के हणी सबनिन के हिक हंद साड़े छड़े बियो कन खोले ये गाल बुधी छडियो पो आयत मुबारक जो तर्जुमो अध कलाक में आई वई कान दिस जा बस दुआ जा हथ खजी विदा पो वेही था दस्तगीर जी यारी खाऊं हिनन का पूछंदे तो खुदा जे वास्ते को उस्ताद कामिल गोलियो जे जो उस्ताद ना है उन्हें जो उस्ताद शैतान वा जे करे हिन चौराहे ते तवा जे एकड़ो पन रखंदा से लगंदी उतर जी हवा त दखण खणी विदस दखण जी लगी उतर खणी विदस लगी ओलह जी हवा ओभर खणी विदस बैठो जड़ा जी हवा लगदी ओने हलियो विदो पर कसम बा खुदा त जड़े इन पन ते के बदली वजनदार शे जो मथा सायो हुंदो त हाने 1000 बरक गिरे लाख आंधियां उठे मगर वो फूल खिल कर रहेंगे जो खिलने वाले हैं के कम लजे दमन ये पकड़ियो जको तवा के दुनिया जे लालच लोभ खा छड़ाए करे अल्लाह जे महबूबन औलियान जी सच्ची मोहब्बत नसीब करे न त हिते कुरान हिमल मां भी पढ़ा तो बुधी करे सुबह साण हेडी डाडी हेडा पटका हुनन के भी आइन वेठे जवदम त अच त मां तो के कुरान बुधाया है जड़ी मर जो तो के वो कुरान बुधाइंदा चवंदा त बेड़े पढ़न हे भी कुरान था हाने असा काडे वजू नबी साईं फरमायो त मुजी उम्मत ते एड़ो भी वक्त ईंदो सुबह साण ईसाई हुंदा शाम जो यहूदी थी विंदा शाम जो यहूदी हुंदा सुबह जो वरी मजूसी थी विंदा सुबह साण मजूसी हुंदा त शाम जो वरी कटा काफर बणी विंदा ते करे
के कामिल जो हाथ पकड़ियो पो भली केर कीअं बि चएव पर निस्बत लगाए भी तासा जे मुर्शिद कामिल में इया ॾिसो ॻाल्हि आहे असा जो साईं मुर्शिद कामिल उस्ताद जे कदे यारी करे थो हाणे भली हजार तवा के दलील केर बुधाए चवे से न मजीदा से मुर्शिद कंदो बस असा ला दलील वा अल्लाह सही आ हाने आयत मुबारक जो तर्जुमो बुधो पढ़ो सलात मदीने वाले ताजदार ते तो मैं आयत बुधाया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ध्यान हेडे आहे अलाए न मेहरबानी करे न घड़ियाल में ॾिसो मेहरबानी करे न हे अखि करे ॾिसो अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो ता अला इन्न औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून अल्लज़ीना आमनू व कानू यत्तकून लहुमुल बुशरा फिल हयाति दुनिया व फिल आखिरत ला तब्दील लिकलमातिल्लाह ज़ालिका हुवल फौजुल अज़ीम ऐ आयत साईं साजिद खां भी बुधव नाले भाई खां हर के जा दग पाजा हिन फकीर जेको लफ्ज चवंदो भली 10 मौलवी विहारियो पर फकीर जो दग ही पाजो हुंदो अल्लाह ताला दो फरमाए त खबरदार अल्लाह माना खबरदार के अरे असा चवंदा आहियूं उन्हनि खे जेकॾहिं को चोर ईंदो वा को धाड़ेल ईंदो वा ऐं जो असांजी भाग्यन जी नज़र पइजी वेंदी आहे असां चवंदा आहियूं त खबरदार अल्लाह भी आगाह थो करे त खबरदार इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून खबरदार खुदा जे वलिन काबिलन के को खौफ न थव न की उए गमगीन रहंदा न की उनन के खौफ न वरी उए गमगीन रहंदा हेडे ध्यान दियो खौफ चाहे गम चाहे हाने बुधो डिक्शनरी जड़े खोलियो से त खौफ जी गम जी डेफिनेशन माना ही निकती त गम जी माना ही आहे को माज़ी में मिलल दुख को सूर का गणती का रहल हुजे माज़ी में को पूरा के सूर ठीक है वरी खौफ जे बोवा उन्हें के जेको मुस्तकबिल में काशे ओचतो हादसो को खौफ रहे को अलमिया रहे हण भणाया पुत्र सुबाणे अलाए छा थींदो ही न थी वने हूं न थी वने हाने छा मकसद त अल्लाह जी ज़ात बाबरकात हिन कुरान में पाजे वलिन जो शान बयान करे बेखबरन के खबरदार तो करे त तवा हरू भरू यकी हणदा था वतो उनन जे नाले घट वध गलहाइदा था वतो पर मां अल्लाह उनन के सर्टिफिकेट बेखौफिए जो भी देई तो छड्या उनन के माज़ी जा गम सूर दुख अलमिया सब लाहे तो छड्या खुदा जे वलिन ते माज़ी जा के भी गम के भी सूर के भी अलमिया न था रहन न ईंदड़ मुस्तकबिल जा के खौफ के डिज के डप था रहन हाने या त तमा गाल बुधी कुरान जी अचो त तज़किरतुल औलिया शेख फरीदुद्दीन अत्तार किताब लिखियो बा बुजुर्गन जे तसनीफात उनन जो उठण उनन जो बेहण सवाने उमरी
जॾहिं जो लिखे मां हिकिड़ी ॻाल्हि पढ़ी मांसि ॾाढो ज़बरदस्त उन ॻाल्हि इन आयत सां मैच कई त हिकिड़ो शख़्स आहे जंहिं इरादो कयो त मां पंहिंजे पुनल रब खे कीअं हाणे रिझाया माण्हुनि खां पुछंदो पियो वते सॼी उमिरि मां भौंकण ॾोकण में गुज़ारे छॾी आहे यार मूंखे को ॾस ॾियो त मां पंहिंजे पुनल रब खे मां हाणे कीअं रिझाया खुदा जो कसम आ त इएं पियो चवे त आऊं न गॾियसि पिरीअ खे मुंहिंजो पोयो छो फसाओ सिका थी सकरात में रोयो पुछो राह शाल न वञे साह पसण धारा पिरीअ जे सॼी उमिरि भौंकण ॾोकण में 24 कलाकनि में बि भुलिजी रब खे यादि न कयई आफियूं न पाए जो तोखां बि पुछंदा हे सावण संदा ॾींहड़ा हमेशा न हूंदा उते जर वठंदे जाए जिथे ॾिसंदे एथो अखियुनि सी हिकिड़े कामिल ॾिस ॾिनसि त मुस्तजाबे दुआ वारी हिकिड़ी औरत सगोड़ी बलियाड़ी फलाणे इलाइक़े में रहे थी जेकॾहिं उन तुंहिंजे लाइ हथ खया रब उन जा हथ मोटाईंदो नाहे दुआ बेकार न थींदी आहे दीन ईमान दुआ रब मोहम्मद हैदर हसन हुसैन कुरान दुआ अलगर्ज त न दिया के को नुकसान दुआ आ गुलाम नबी जे लाए हर गम में इत्मीनान दुआ जेकॾहिं या वलियाणी सगोरी तुझे लाइ दुआ घुरंदी अल्लाह तो सा पर्ची पवंदो पोइ असां कलंदर ते बि तॾहिं वेंदा आहियूं छो त नबी साईं फरमायो वा त अला इन औलिया अल्लाह ला यमूतून बल मुंतकिलून दार इलल दार खबरदार खुदा जा वली कामिल मरदा न थव मरदा यूं तू असां हेड़ा जवान न मरदा हिन खुदा के वली मरते नहीं शे हमसे हकीकत में जुदा होते नहीं बल मुंतकिलून दार इलल दार नबी साईं फरमायो त बस ज़ाहिरी पर्दो मटाए करे हिक घर मां ॿिए घर वींदा आहिनि ऐं ज़माने में हूंदा त उन्हनि जी ताक़त घटि हूंदी पावर घटि हूंदनि शरीयत जा उन जे मथां भार हूंदा जॾहिं विसाल करे वेंदा मज़ार में अञा बि वधीक पावरफुल थी वेंदा माफ कजो तबियत खराब आ मथे में सूर थो पइजी वञे टिकी वती थम सो हाणे हे हीअ जेकॾहिं वणाव त सही आ ध्यान हेॾे आहे हाणे जो जॾहिं जो इरादो कयई असां कलंदर ते वेंदा आहियूं इन जे करे त उन्हनि जे जॾहिं दरगाहुनि ते पहुचंदा आहियूं त असां उन्हनि खे रब जी ज़ात खे वञी वसीलो वटि विझंदा आहियूं ओ मालिक पर्च पंहिंजे वलीअ जो तॾो सुञाण हिन जो सदको असां सां पर्ची पऊ
पर डायरेक्ट जिए के शख्स को के वली वट अचे जिंदा वट चवे समाज ला दुआ घुरो ये डायरेक्ट भी तवा कलंदर के चई सको था रोजे अनवर ते भी करे तो तू मकबूल बनवा रब जो राजी कयो थई तो सा पर चला रब हाने असा गुनाहगारड़ा बदकारड़ा बेकारड़ा असा मदीने त नथा मिस्कीन वजी सकूं हाने तुझे दर ते आयायूं तो अल्लाह खा असा जे बख्श जी दुआ घुर घुरी सके तो जे अल्लाह चाहे तो उन्हें के अल्लाह यो पावर ताकत इज्जत अता करे सके तो अल्लाह सा के जी रीस अल्लाह जी मर्जिया अल्लाह वडे पावर वारो बस या गाली ते मुक जी वई हाने हे शख्स झरमा जंगमा बरमा बहरमा जागींदो हाने जो जडे खुदा जे वली कामल्याणी वट वनी पतो हिय जो ॾिठई त हैरान रजी वियो छा नज़ारो लगो पयो हो जडे जो खुदा जी वलियाणी हिय जो नजर करे ॾिठई त पाण मुसल्लो विछाए करे अल्लाह अकबर करे बैठी दी नमाज पढ़े पर अजब वारो नज़ारो त इहो हुयस जो हिन जो माल वेठो पियो चरे पाण रब जी इबादत रियाज़त मुराक़बे मुकाशबे में लगी पई वाड़े वाली सगोरो तव्हां जे शान तो सदको वञा आशिकन अल्लाह फेरो तार न विसरे आशिकन अल्लाह फेरो तार न विसरे आह कदे साहु कदे भी तुम निकरी पर हिय जो ने जो मालूम फिरंदो पियो वते घुमंदो पियो वते खाईंदो पियो वते हैरान करण वारी गाली इहा हुयसे त उने माल जो जेको धना रप करे रहा हा चीता करे रहा हा खूनखार जानवर करे रहा हा बकरी हरकती जानवर हा का बेहद चर पी वने त चीतो हेडा फ्री को चवे से हेडे चर फरी बगड़ पियो फ्री अचे के बकरी के एडे न वञो हेडे वञ जडे जो सलाम फेरी चई तमाखे त पांजी गाली विसरी वई हे त मुखे रुगो दस हे कदे खा पाण में ठाह कराए छड्यो थई चीतई ठाह तडे कया थम जडे हिन मूसा सचो मान सा ठाह कयो वा तोबा सच्ची कया सजो जग हाणे मासा परची पयो वा ठही पयो वा हाने अचो मोटी वाकी आयत ते अल्लाह ताला तो फरमाए त खबरदार मुझे वलिन के को खौफ न थव न की वे गमगीन रहंदव दरवाजा तवाजा बंद थी विंदा मां अल्लाह वट हिनन जा दरवाजा 24 कलाक ही खुलिया पिया हिने सुभान अल्लाह तफसीर इब्ने अब्बास रदियल्लाहु ताला अन्हु के जो तफसीर साईं जो सोटरा या आयत जडे जो खणी करे ओढे मा ॾिठ में अजीब गाल लिखी थई चवे तो त खुदा जे वलिन के को खौफ ना है ऐ गम ना है इयो गम केड़ो न थन खौफ केड़ो न थन तफसीर इब्ने अब्बास तो फरमाए त गम हन मासी में कयल गुनाह अनजाता में कयल गुनाह जने अल्लाह पांजे के हैं बांधे सा परचण परचे थो पेरियो पेरियो परचण खा अगु इम्तिहान थो वठेस यार सदाए सबको यार जानी ज़बानी आहे त आसानी पर कम पे कल पवे जडे जो इम्तिहान में कामयाब थी था वजन हाने अल्लाह ताला तो फरमाए ने तो मुजा दोस्तो ओ मुजा वलियो हाने मा तवा सा पतो आया वा तवा मा तो सच्ची तौबा करे माडो रुजू छायो हाने जे कदे तवाते वक्त अची वयो तमा पाजे कानून के बदलाई दुस तवा जे ज़बान के न बदलाई दुस
जमायत सुस्त थी वया ये न कयो यार मसदा आवाज आने आसे आसे खुलन था ये त न कयो अज जे कदे अल्लाह जे कुरान के पुठी नहीं त थी सके तो सा मुलन जो तो सा साड़ ना है थी सके कब्र में क़यामत में मदीने जो साईं तो के पुठी ने चरिया हिते वेही स्टेजुन ते पंजन अपन आई डाडन जी तारीफ कयो तू थियो हलियो वन तो के खुदा जो कसम न चवद हेडे त नजर वताए दिस जान केड़े जवान जो तो हले ध्यान आहे सलात पढ़ो मदीने वाले साईं ते शाबाश यही ढाल है सलात अस्सलात वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह जडे जो या रसूल अल्लाह जा नारा था लगन असली बाह लगी थी बस मां जे वास्ते यो हिकड़ो कम कजो त जंग में जर में बहर में पर में घरन में ओता कुन में जाथे काथे या रसूल अल्लाह जा नारा हणदावत जो खुदा जो कसम लाड़काने जे शहर जी गाल हा जडे भुट्टे जो तोर हुंदो हो भुट्टो उता इंदो भी हो मुंजे दड़े ते वींदो भी हो फाट ते खमीसे नाले एकड़ो शख्स हो होटल ते जडे जो भुट्टो दिसंदो हो होटल बंद करे चवंदो हो जिए भुट्टो जिए भुट्टो जिए भुट्टो भुट्टो साहब जी काथे दी हेड़े ते नजर पवे पर हिकड़े दिहाड़े नजर पे जीवियस हां जो जली मल जो नजर पे जीवियस नहीं करे पाण फरमाए त चाहे ठाए त हाणे मां प्या जडे जो चाहे पीतई ऑफिसरी लिखी नहीं स ऑर्डर 40,000 जी तलह जी का गाल हा गाड़ी भी वठी नहीं पो खुदा करे जो या रसूल अल्लाह जा नारा हणदे अजु की जी भुट्टो राजी थी पियो ये मदीने जो साईं तन्या वडो सखिया खुदा कंदो ऐ खुदा जो कसम त दर इयो थव देर मदार जरूर आहे पर इते अंधेर ना है या रसूल अल्लाह जा नारा हणदा हिकड़ी एड़ी में घड़ी तो पर्ची पवंदव दीदार कराए छिद सजी जिंदगी जा दुख सुर लही पवंदव अल्लाह अल्लाह हाने हेडे ध्यान आहे न पो जडे जो अल्लाह हुनन सा परचे थो पो पेरो कब रब करे नी यो थो जो माज़ी जा कयल गुनाह सब रब धोई थो छडे ने ये गम उनन ता टरी था पवने खौफ जे को थींदो वा क़यामत जे अज़ाब जो कब्र जे अज़ाब जो इनन ता इयो भी खौफ खुदा जे बल जे काबिलन ता रब लाहे छडे वा हाने अचो तो बुधाया दिल ठरी पवंदव खुदा जो कसम शुमाइले गोसे आजम में ये गाल लिखला न समझ में अचे वत देखारी दो साव जेडी मल जो दस्तगीर पाशा पीर ही जहान वारो ज़ाहिरी पर्दो मटाए करे अज रोज़े अनवर में आरामी चाहने सदस पुत्र अब्दुल रज़ाक रहमतुल्लाह अलैह मथा जी पीठ से पाण रूहानी तरह मज़ार अनवर मा निकरी करे अची मिलिस जेडी मल जो मिलिस हाने पूछे सो अब्दुल रज़ाक रहमतुल्लाह अलैह संदस पुत्र ओ साईं दे खबर है जो बुदना हूं त कब्र में मुनकर बींदा है नकीर बींदा है तवा वट भी आया पाण फरमायो हां आया ओ साईं सवालन जा जवाब किए थयो पाण फरमायो त बिना सलाम जे जी माखे चें त उठ बुधाए मन रब्बुका वमा दीनुका
मां चयो मान त यो इस्लाम जो तरीक़ो आहे जो अची मांखे उतारियो थव त मन रब्बुक व मा दीनुक पो सही इस्लाम जो केड़ो तरीक़ो वा पाण फरमाए तो ब जमायतूं ब माण्हू ब मुस्लमान पाण में मिलंदा आहिनि चवंदा आहिनि अस्सलाम अलैकुम वापस वञो सलाम कयो बाद में अचो हाने जो मोटी आया अस्सलाम अलैकुम व अलैकुम सलाम बिनी जो हथ मुसाफे जे वास्ते दस्तगीर बादशाह पीर वठी आई चैन त हाने तवा जे सवालन जो जवाब बाद में पहिरों दस्तगीर जे सवालन जो जवाब दियो केड़ो साईं अल्लाह जी ज़ात बाबरकात हजरत आदम अलैहि सलाम खे वेठे ठायो हो तवा चयो हो त मालिक छाजे लाइ थो ठाहेस फसादी थींदो झड़े कार थींदो दुनिया जे तख्ते ते रत वहाईंदो वाकई सही बाहे पो तवा रुगो मांखे बुधायो त इन एतराज ते हिक तवा जे ते चार एतराज तवा जे मथा था लागू थने हिकु त तव्हां अल्लाह खे सलाह ॾिनी अल्लाह सलाह जो मुहताज न है ॿी ॻाल्हि तव्हां अल्लाह जे कए ते एतराज़ कयो अच्छा इते एकड़ो नुक्तो भी निकरे थो सजो डी भेणा बेन जे कलामन के याद करण वारा अलाए केड़ा केड़ा जमाने जे होशियारी जे वास्ते शयूं याद करण वारो खुदा जे वास्ते हे त गालियूं याद कयो अज 24 कलाक बदमज़हब जो हवा वेठियूं थियूं हलन बता केर मिली पवंदो हुजे त दस्तगीर जा मुरीद एतरो त तू इल्म रखजो तू पाण भी उन जगह डिफेंस त बनजी रहो मलाइकन चयुस त छाजे ला तो आदम खे ठाही फसादी थींदो झेड़े कार थींदो रत वहाईंदो यो मलाइकन खे कीअं ख़बर पई हाने हिनन वेचारन खे या ख़बर ही काने चवंदो मौलवी साहब अगते हली के शेर पढ़ो बाकी ने कम में तहां जाड़ो तहां जा कम हे हिते त भेणा नानी बेड़ो कयो वेठा हिन त नबी खे इल्म गैब कोन्हे हेने त नजर करे ॾिसो मलाइकन खे भी इल्म गैब मलाइकन खे कीअं ख़बर पई त झेड़े कार थींदा फसादी थींदा बहरहाल बा एतराज तवा जे मथा ये लागू ट्रो थो यो जो पाण खे घट समझव आदम पाण खे वधिक समझव आदम खे घट समझव चौथो एतराज तवा जे मथा यो छो जो खिलाफत जे लायक भी तवा पाण खे समझो आदम खे न समझो कयो हवा एतराज हासे कयो से रुगो असा त कोन हसे न दस्तगीर हिकड़े जो हथ छडियो वनी तू सवाल जो जवाब वठी दे वनी मलाइक ने वनी पिठो ओ मलाइको छाजे ला तवा एतराज कयो हो खुदा जो हिकड़ो बनड़े अची हाने असा का सवाल पूछो वा हाने छा था चो इन सवाल जे बाबत वाकई एतराज त कयो होयो से पर जवाब कोन्हे रब जे तरफ रुजू था ओ मालिक साईं एतराज कयो से तुजो रो है वो चवे थो त तमा एतराज जो कयो मां जो 91 साल जी उम्र गुजारे करे अची रोज़े अनवर में आरामी थियो आया केड़ा मा चोरियूं कयूं केड़ा मा धाड़ा हया केड़ा मा रत दुनिया जे तख्ते ते वहाया थम नजड़ी उम्र में अमर रुगो हिकड़ी नसीहत कई ही अमल कयो हमें त बस उन्हें चोरन सजी उम्र ला तौबा करे छडी ही सच गल्हायो हमें थोड़ो जडे जो वडो छुस विलायत जो साहिब छुस जडे जो नमाज पढ़ण का बाद में जमायत जमदो हुस सजे सलाम फेरीदो हुस त मुजा जमायती पोया मुक्तदी जे के बीठा हा सजे पासे दा सब मा वली सगोरा खंदो हुस खबे जडे जो मा सलाम फेरीदो हुस तबरी सब मा कुरान जा हाफिज करे छडीदो हुस सवेल साईं बुधाया
40 साल लगो लागे 100 मणिया वारी वुजू करे जो अची तसनीफात ते साईं वेहंदो हो इबादत रियाजत मुराकबा मुकाशबा तहज्जुद करे जड़े वेहंदो हो त अची फजर जी आजान अची वीदी ही नमाज पढ़दो उन 100 मणिया वारे वुजू सा हाणे ना सा वुजू कयूं न नमाज पढ़ूं खबर थी असा तमा के दस्तगीर बादशाह पीर हुजे मौला अली साईं हुजे या केर भी असा जा आकाई पेशवा हुजन उन जो शान तमा के इने करे बुधाइंदा आहियूं त असा पाण त सजी उम्र भौंकण नौकण में गुजारी से पाण जवान न थी सकिया से पर हेडे त नजर करे दिसो त असा जे जे कुल्हे ते आहियूं से वरी केडा जवान हिन केडा जवान हिन असा द बदकारड़ा बेकारड़ा पर असा जा आका शान वारा सुभान अल्लाह लख मुरीद करे अज 91 साल जी उम्र में मा रोजे में सुतो आया जो खबर मा केड़ा फसाद कया केड़ी झेड़ा कया केड़ा रत वहाया जान हुजे वत मगज मारी कयूं सहिया बुख त लगे वत सही त दस्तगीर जो नाले कयल खाऊं मां भी यको बुखायल थमाव चयम त हे मजु दाहू कुकू आशिकन के खुदा जे करे अल्लाह खदो जो हे मजु मज सब पवन यार हाय हाय अल्लाह ताला फरमायो इन ये गाल में मुझो दस्तगीर बादशाह पीर हक पे वजो वजी तमा वाकई एतराज कयो हो हाने वजो मांजे ने दोस्त खा वजी तमा माफी वठो खुदा जो कसमात मलाइक लही करे अर्ज अची कन से जवाब आहे कोन को असा के माफी मिले दस्तगीर बादशाह पीर फरमायो त हाने बहानो मिलियो वा छो छजान हाने उनन के फरमाई मुनकर आई नकी रखे तो हेदे नजर करयो मुनकरो नकीरो जी साईं मुझे के मुरीद के सवालन आई जवाबन में न बुझायो तमा तवा के माफी ॾियाव बेखौफ करे छड़ियो थी पांजे वलिन के हाने अल्लाह ताला अगते दो फरमाए तो वे केड़ा मुजा दोस्त हिन अल्लजीन आमनु वकानु यत्तकून उहे जन ईमान आंदो ऐ तकवा इख्तियार कया ये थवा मजा खुदा जा वली कामिल ईमान आणनु शर्त पोवरी तकवा इख्तियार करे ये न हुजे जो कार शैतान में कुनद नाम शे वली कम कन शैतानन वारो वरी नालो रखना वली चरसी हुजे भंगी हुजे आफी भी हुजे साईमा जो मुर्शिद हलू भेड़ा जा पुट एड़ा मुर्शिद केड़ा वरी कम जा सखी सुल्तान बाहू फरमायो त जे मुर्शिद कनु फैज न मिलदा हजरत बाहू उए कूड़े लाड़े लावे क्यों मुर्शिद काबिल एड़ा होवे जेड़ा धोबी वांगे सटे अवल में ते गम दिलड़ी दा पीछे रब दी राह दिखावे मुर्शिद कामिल हुजे भी एड़ो जो वनी जड़े निसजेस तो दुनिया जा दुख सूर गम पेरे झटके में लही बने हो जने जो उनन वट पता से दुनिया जा दुख सूर हलिया व्या पोते दी मल हिन कलर वाली कठड़ी नु दुनिया जे लालच लोभ वारियूं बुग़्ज़ कीने वारियूं जडे दिलियूं खड़ी वञनि त साबुण विझी करे धोई छॾनि
इस कलर वाली कठड़ी नू क्या चांदी खास बनावे हूँ जे मुर्शिद कनू फैज न मिलदा हजरत बाहू उए कूड़े लाड़े लावे क्यों जेडी मल जो पता से तकवा जो साहिब हुजे ऐ तकवा चे बोवा डिजण खे रब जे ज़ात खां डिजजे जेको रब जे ज़ात खां डिजंदो रब जे करीब थींदो वेंदो जेको रब जे ज़ात खां न डिजंदो वो हर शइ खां डिजंदो अली अकबर खां माखे जो डिज थींदो चवंदो मां त खुदा ही माखे जुई न ॾेखारे जेकॾहिं इत्तफ़ाक़न शहर में नज़र बि अची वियो घिटी बि मटाए छॾींदो मांस पर दुनिया में यो दस्तूर यो आहे पर होडे दस्तूर उल्टो आहे दुनिया में जे खां खौफ थींदो उन खां परे परे रहण जी कोशिश कई वेंदी आ पर अल्लाह खां जे को डिगो वो रब जे करीब थींदो वेंदो अगते अल्लाह ताला फरमायो लहुमुल बुशरा फिल हयात दुनिया व फिल आखिरत दुनिया जे जिंदगी में भी इनन जेला बिशारत है वलिन जेला दुनिया जे जिंदगी में भी इनन जेला बिशारत है व फिल आखिरत पर ज़ाहिरी पर्दो मटाए करे हाने मज़ार अनवर में वनी जडे आरामी था थियन हुन जहान में था वञन उते भी हिनन जेला बिशारतूं आहिन तफसीर खोलियो लिखन था जिंदगी जी बिशारत ही हाथन अल्लज़ीना आमनू व अमलु सालिहात सयजअल लहुमुर रहमान वुद्दा हे अमल तो पांजे लाए कंदा हिने मुराकबा मुकाशबा तो पांजे लाए कंदा हिने पर उन्हें अमल जे करे मानुन जे दिलन में अल्लाह इनन जी मोहब्बत नक्श करे छडींदो आहे आई उन जे लाए या बिशारत है त मानु चवंदा अरे साईं हकीम ए साईं अली अकबर यो जेको फलाणो शख्स थई न यो खुदा जो वली कामिल थई हाँ जो जेडी मला सा सुमंदा हूं ठीक आ जे करे को मोची हुंदो सुमंदो तब भी चवंदो अज पादरन जो ढेर थी वियो वा इयो माके करणो आहे सियणो आहे पर जे करे कुतन रिछन जे बछुन जे कण वारो सुमंदो चवंदो अज मुजो गाओ अज मुजो डबल खड़हुन वारो कुकड़ो अज विड़े वेठो तो आफी भंग जो मवाली जो वजी मकान में बसूटा हणी सुमंदो कीलियूं चढ़ी वींदस खबर भी कान पवंदस पो खाब में दिसंदो तो भंग जा तलाव अरे अरे मवाली भी गडु हिन अरे हलो तेने में किरा प्या पर हेडे त नजर करे दिसो खुदा जो वली कामिल जडे जो निंड कंदो आहे त भिटाई ते वेठो हुंदो वा अजु कलंदर ते वेठो वा सखी सुल्तान बाहु जे मज़ार अनवर ते वनी वेठो हुंदो वा अजु मदीने में मदीने वारे साईं सा वनी वेठो हुंदो खुदा जा वली कामिल रगो अख सा लगंदन ही ज़माने जो ज़ाहिरी अखियूं बंद हुंदन दिल सुजाग हुंदन पर इनन जा खाब सुभान अल्लाह हुंदा थव इनन के खाबन में केडी मल पांजे ला बिशारत मिलंदी आ कदे इनन के खाबन में बन जे ला बिशारत मिलंदी आ त फलाणे के बुधाए तमा रब ने साथो परचाए फलाणे के बुधाए त हाने बेफरमानियूं बदकारियूं वधाए छडियूं थई मां रब डाडो नाराज थमा एडी एडी बिशारतूं मिलंदियूं दुनिया जे तख्ते ते वडियूं बिशारतूं मदीने वारे साईं पंहिंजे असहाबन खे ॾिनियूं हिन केडियूं नबी साईं फरमायो
लिकुल उम्मतिन रफीकी रफीकुन व रफीकी फिल जन्नत उस्मान। हर के नबी जे वास्ते रफीक दोस्त हुंदो वा, पर मुझो जन्नत में रफीक मुझो हजरत उस्मान ज़िन्नूरैन आ। बिशारत ॾिनो पाण फरमायूं अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहल जन्नत। हसन ऐं हुसैन जन्नती नौजवाननि जा सरदार आहिनि। हिकड़े ॾिहाड़े पाण जबल उहद ते बीठा आहिनि, पर जबल उहद महबूब जो आमद थी त झूमण लॻो, दुडण लॻो, लुडण लॻो। तो पाण पेरन मुबारकन जो हियां लत हणी करे फरमायो हूं त उहद जबल दुड न लुर्ज न, तोखे ख़बर न आहे त तुझे मथा हिकड़ो नबी ब शहीद बीठा आहिनि। ओए शहीद हजरत हिकड़ो उमर साईं हुयो, ॿियो मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा हो। अल्लाह न बुलाए त या हजरत उस्मान हो या मौला अली साईं हो। पाण फरमायूं त आयशा सिद्दीका औरतुन जे मथा एतरी फजीलत वारी आ जिए खादन में सरीद फजीलत वारो वा। ऐं 10 अशरतुल मुबशरा उन्हनि खे भी बिशारत ॾिनऊं। 4 तो उन में खुलफाए राशिदीन हुआ। पाण फरमायो त अबू बकर फिल जन्नह, उस्मान फिल जन्नह, उमर फिल जन्नह, मौला मुश्किल कुशा फिल जन्नह, अब्दुर्रहमान बिन औफ फिल जन्नह, सईद बिन ज़ैद फिल जन्नह। ऐं जेके 10 असहाबी हा उन्हनि सभिनी खे ज़ाहिरी ज़िंदगी में नबी साईं बिशारत ॾिनी त तव्हां सभु जन्नती आहियो। यो तो हुयो ज़ाहिरी जिंदगी में हिनन जे लाइ बिशारत, पर मज़ार अनवर में जॾहिं ही जहान छड़े करे ज़ाहिरी पर्दो मटाए करे खुदा जा वली कामिल हाणे अॻिते था हलनि, तब भी उन्हनि जे लाइ वॾी बिशारत है। कहिड़ी? जो जन्नत उन्हनि जो इंतजार थी करे। उन्हें में घर वडा वडा घर अल्लाह जी ज़ात बाबरकात उन्हनि जे लाइ ठहराए थो छॾे। तफसीर इब्न अब्बास लिखे त जन्नत व मा फीहा जी मिलियन इहा बिशारत थने। दोज़ख व मा फीहा खां अल्लाह इन्हनि खे परे करे छॾियो वा। वॾो शान वारा वॾे मान वारा असांजा आका असांजा पेशवा कसम अथव रब जो त माण्हुनि खे नाउमेद था कनि। असां त वरी बि चऊं था त यार लड़ लॻणो अथव, कढ लॻणो अथव त इन्हनि जवाननि जे लॻो यार। यही दर है जहां शाहान दुनिया सिर झुकाते हैं, सवाली बन के आते हैं, मुरादे लेके जाते। अल्लाह जैसा नाराज थींदो वा कन खोले बुधी छड़ियो। अल्लाह जैसा नाराज थींदो वा त पंहिंजे वलिन कामिलन में तानाज़नी कराईंदो थन। वेठा चवंदा त दस्तगीर बादशाह पीर वरी केड़ो वली सगोरो थियो, केड़ो मुश्किल कुशाई कंदो। अल्लाह अल्लाह वा अल्लाह अल्लाह वा। हाणे हिननि खे ख़बर आ त अल्लाह अल्लाह वा, असांखे ख़बर ई त अल्लाह केर वा। अरे नंढड़े नंढड़े असांजे बच्चे अहले सुन्नत वल जमायत या रसूल अल्लाह जे चवण वारे खां पुछो त अल्लाह केर आ, त वो ॿुधाईंदो त अल्लाह हिकु वा, वहदहुला शरीक वा। केर कॾहिं ॿुधव त कंहिं चयो त अल्लाह 5 आहिनि 10 आहिनि। अल्लाह हिकु वा। सदको वञो तव्हांजे तबलीग ताऊं। ध्यान हेॾे आहे, असां पंहिंजे इश्क जे जहान में हलूं, ॿिए हंधि वञूं ई न।
खुदा जा वली कामिल हाणे मां हजार साईं जूं करामतूं ॿुधाया दिल पई ठरंदव पर इन सॼे जो निचोड़ असां इहो था कढूं त जॾहिं अल्लाह हेड़नि जवाननि सां ॾिसो त हुकूमत बि इन खे चइबो अथव जेकॾहिं अॼु हुकूमत पीपलो आहे त लीगड़ो ॿाहिरि आहे अॼु जेकॾहिं लीगड़ो आहे त पीपलो ॿाहिरि आहे पोइ वरी इहो हुकूमत 5 साल लाइ ख़तम थी वञे पर अॼु 1400 साल दस्तगीर बादशाह पीर 5 सदी जो बुजुर्ग अज 10,000 साल थी विया थसे तब भी नजर वताए ॾिसो त काथे रहियो बगदाद काथे नवाब शाह जो शहर वेठा था नारा लगन से ये गैरुल्लाह आहिनि जो इन्हनि जे कढ न लॻूं ये वलीउल्लाह आहिनि गैरुल्लाह माना खुदा जा गैर जेके भंगिन जे कढ हुजन चरसन जे कढ हुजन अफीमिन जे कढ हुजन बेली उन्हनि खे घटि वधि ॻाल्हायो उन्हनि जे असां हेड़नि जवाननि जे कढ लॻल आहियूं असां तव्हां ॾे क़ुर न खणी आया आहियूं त तव्हां यारी खाओ ॿारही खाओ पर झलियो न झलींदो त दस्तगीर जा मुरीद तव्हां खे हणी दसे मारींदा सुभान अल्लाह अन्या हिकड़ी आयत मुबारक बुधायो खुदा जो कसम दिल ठरी पवे वलकद कतबना फि ज़ुबूर मिन बाद ज़िक्र अल्लाह ताला तो फरमाए ध्यान आहे अल्लाह ताला तो फरमाए त असां ज़ुबूर में नसीहत अचण खां बाद में लिखराए छडियो हुसे त हिन धरती जा मालिक खुदा जा नेक बाना थव असां ज़ुबूर में नसीहत आण खां बाद में वलकद कतबना फि ज़ुबूर मिन बाद ज़िक्र आणण खां बाद में असां नसीहत ज़ुबूर में लिखराए छडियो हुसे त हिन धरती जा वारिस खुदा जा वली कामिल थींदव पो धरती जा मालिक भी ए पर उन्हनि जे धरती ते रही करे उन्हनि सां फिटाए जे इहो चंग मुरसाई जे भी इहो भलो अमल चइबो हाणे इहो तव्हां खे इन ते हिकिड़ो दलील थो ॿुधायांव खुदा जो कसम त दिल ठरी पवंदव लाड़क मेहड़ जे भरसां हिकिड़ो ॻोठ हुआ उतां जो हिकिड़ो सैयद सगोरो रहंदो हो वाणे जो हे पाकिस्तान ठाण खां अॻु जी ॻाल्हि आहे जॾहिं जो वाणिया रहंदा हा वाणे ज़मीन खे ज़रखेज़ कयो हर हयो उन में हां जो जेॾी महिल उन मां बसर खाईंदो हो हाणे हे सैयद रोज़ बीठो हुजेसि ओ वाणिया मूंखे बसर त ॾे एक दफो नहीं से बियो दफो नहीं से वाणिया तेरा बुधा थवा वाणियो 5 न छडे पर 50 छडे शाह तुझे लाए कया था बसर हलूत हां जो जेडी मल सैयद भी को अल्लाह जो नेक मानो हो हां जो जेडी मल जलाल अची वयुस सुबह साण वाणियो जो पंजे जमीन ते पहुचे त उते छा हो नारहुस जेमा पानी निकरदो खूह समझो उते वडी कोठड़ी बिठायल से झावरो छलो हो वो का शे का नहीं बंजर जमीन लगी पई हैरान रही वियो अरे हे मां भूल जी न पियो बा वरी मां बस वजे वरी अजे जमीन अल्लाह ने बुलाए त ही है मां जी पर काडे वियो नार काडे वियो छावरा काडे वियो वण अरे बंजर जमीन हिकड़ी रात में ये थी न थो सके